हैदराबाद ज़िले समेत पूरी डिवीज़न में गैर कानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि ख़िलाफ़ को बि क्रैकडाउन शुरू न कयो वियो आहे ऐं न ई के अफ़गान शहरी के गैर कानूनी तौर रहण ते गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त डिवीज़नल इंतज़ामिया ऐं पुलिस पारां अञा ताईं अफ़गानियुनि जा पूरा अंग अखर बि गॾु न कया विया आहिनि। वफ़ाक़ी सरकार जे वाज़ह ऐलान जे बावजूदि अफ़गानियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न थियण सबबि मक़ामी माण्हुनि में सख़्त बेचैनी वारी लहर छायल आहे। अफ़गानियुनि जे हैदराबाद रीजन ऐं ज़िले में अंगनि अखरनि जी ॼाण वठण लाइ बार बार DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारेजो ऐं डिप्टी कमिश्नर हैदराबाद तारिक कुरैशी सां राब्तो करण जी कोशिश कई वई, पर उन्हनि इन अहम मामले ते मीडिया खे का बि ॼाण न ॾिनी ऐं पंहिंजा मोबाइल फ़ोन बि अटेंड न कया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।